लीडर टीवी जे प्रोग्राम इंटरव्यू में आवां जो मेज़बान डॉक्टर अयूब शेख ऐं मूंसां गॾु आहे हिकिड़ी नंढड़ी पितकड़ी जीतामिड़ी पर बॉक्सर ऐं पाकिस्तान जो नाव रोशन कंदड़ असांजी नियाणियुनि बराबरि लियारी जी रहंदड़ मोहतरमा आलिया सूमरो। आलिया सूमरो ताज़ो फाइट कयो आहे बैंकॉक में ऐं उतां खटी आई आहे ऐं ईंदड़ अगस्त में हुनजो भारत जी हिकिड़ी बॉक्सर सां मुक़ाबिलो आहे। असांजूं ने ख़्वाहिशूं ऐं दुआऊं हिन सां गॾु आहिनि। पर अचो तव्हांखे ॿुधायूं त हीअ आलिया सूमरो हीअ आहे छा, केरु आहे, ओचितो किथां अची वई? आलिया अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। वॾी महिरबानी अवां असांखे टाइम ॾिनो। ऐं ज़ाती तौर ते लीडर टीवी ख़ासि तौर ते अवां जा थोराइत आहिनि जो अवां पाण असांजी हिन मंच ते आया आहियो, ऑफिस में आया आहियो। सभ खां अवल मूंखे पंहिंजो तारफ़ ॿुधाए, तूं केरु आहीं? मां आलिया सूमरो आहियां ऐं बेसिकली मुंहिंजो तारुक़ जेको आहे सो सिंध सां आहे ऐं आउं पाकिस्तान जी आहियां। त मूंखे मतिलबु हेतिरो कुझु ॿुधाइण जी ज़रूरत नाहे, तव्हां बि ॿुधंदा आहियो। ठीकु आहे। तव्हांजे वालिद साहिब जो नालो छा आहे? मोहम्मद हनीफ़ सूमरो। तव्हांजी अम्मी जो नालो छा आहे? ज़ीनत सूमरो। ॿिन्ही मां केरु तोसां वेझो वधीक आहे? ॿई हूंदा आहिनि। फ़र्क़ु जेॾी महिल बाबा गुस्सो थींदी आहे तेॾी महिल अम्मी कंदी आहे, ज़्यादा पाईंदी आहे, ऐं जॾहिं अम्मी गुस्सो कंदी आहे तॾहिं बाबा कंदा आहे। अच्छा, माना हिकिड़ी धुर तोसां हिकिड़ी पार्टी गॾु आहे जी जी गुस्से वक़्तु, इन करे तुंहिंजो बचाव थिए थो। बिल्कुलु ठीकु आहे। आलिया हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो, तव्हांजूं भेणूं घणियूं आहिनि? मुंहिंजी हिकिड़ी भेण आहिनि, ॿ भाउ आहिनि। ॿ भाउ आहिनि। उहे भाउ तोखां वॾा आहिनि? न, सभु नंढा आहिनि, सभिनी खां वॾी आउं आहियां। सभिनी खां वॾी आउं आहियां। ठीकु आहे। मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए त हीअ बॉक्सिंग, तूं आई पितकड़ी सफ़ा स्लिम स्मार्ट लेडी, हीअ बॉक्सिंग जेका आहे न, इहो त असां टाइसन ॾिठो, मोहम्मद अली किले ॾिठो, जॉनसन ॾिठो ऐं हीअ ॾिठासीं असां ही। तव्हां बेसिकली बॉक्सिंग ॾिसियो आहे, लेकिन लैला अली न ॾिठो हूंदो मुंहिंजे ख़्याल आहे। लेकिन मुंहिंजो जेको परनानो हुयो उहो बॉक्सर हुयो ऐं हुकूमत जेको आहे हुनखे स्टैम्प लॻाई हुई। ऐं असांजे कास्ट जो हिकिड़ो माण्हू हुयो आजी इब्राहिम मालोपेटो, उहो बि बॉक्सर हुयो, हुनखे बि हुकूमत जेको आहे स्टैम्प लॻायो हो। पोइ जेॾी महिल अम्मी मूंसां हीअ स्टोरी कयो आहे तॾहिं खां मूं चयो मां बि कंदी हुअमि। पोइ हुन टाइम बाबा फुटबॉलर आहे त बाबा जी सपोर्ट ॾाढी हुई। बाबा मूंखे चयो अगरि तोखे स्टार्ट करिणो आहे तूं कर, मां तव्हां सां गॾु आयांसि। पोइ हुन खां पोइ जेॾी महिल मां स्टार्ट कयो हुयो तेॾी महिल हो त बॉइज़ हूंदा हुया, गर्ल्स न हूंदी हुई। पोइ आहिस्ते आहिस्ते जेॾी महिल मां स्टार्ट कयो ऐं 2 साल 3 साल 4 साल खां पई गर्ल्स बॉक्सिंग स्टार्ट थी। फर्स्ट फाइट मां छोकिरे सां कुॾियो हुयो ऐं हुन खां जीतियो। पोइ उहा जेको आहे टेलीकास्ट जियो ऐं 24 ॾेखारियो हुयो। अच्छा, ऐं पोइ उन छोकिरे जो हाल तो छा कयो? 3 राउंड हुया, 3 राउंड में नॉकआउट पंच हयां पिए। लेकिन उहा बॉडी बिल्डर हुयो ऐं हुनजी जेको बलोच हूंदा आहे हुनजी एक्स्ट्रा पावर बि हूंदो आहे, तव्हांखे मसल पावर। पोइ इहा आहे की सभिनी खां वॾी ॻाल्हि इहा आहे की हुन सां मूं 3 राउंड कढियो बि ऐं हुनखे हरायो बि न, पोइ जीत पंहिंजे नाम कई। अच्छा, हुनजो पोइ हू तोसां पोइ मिलियो? हाराइण खां पोइ? उहो त मिलियो, चयो मुंहिंजी त हिते तव्हां बेइज़्ती करे छॾियो आहे कि मां छोकिरी का फाइट हरियो आहे। त मूं चयो ये तो रिंग है, जो जिसकी मेहनत रिंग उसकी। त हुन ॾे जवाब बि कोन हुयो। तो ख़ैर कोई नहीं, नेक्स्ट टाइम। अच्छा, माना इन महिल तोखे इहो अहसासु थी वियो त तूं आहिस्ते आहिस्ते हिन में मुक़ाबले में अॻिते वधंदी, इहो ख़्यालु थियो? ख़्यालु तेॾे स्टार्ट थियो मुंहिंजो जेॾी महिल मां महिनत कई। जिते माण्हू 2-2 घंटा ट्रेनिंग कंदा हुया, मां 4 घंटा ट्रेनिंग कंदी हुयसि। त जंहिंजी ट्रेनिंग हूंदी आहे रिंग हुनजो हूंदो आहे। हाणे 3 ॻाल्हियूं ॿुधाए। अव्हांजे परनाने जो नालो छा आहे? परनाने जो नालो कारा करीम, कारा बॉक्सर। कारा करीम, कारा बॉक्सर। उहो कहिड़े दौर में विढ़ियो आहे? इहा अॼु खां काफ़ी टाइम पहिरीं जी ॻाल्हि आहे, हीअ दौर मूंखे यादि बि कोन्हे। मुंहिंजो ख़्यालु आहे 90s जो दौर हुयो ऐं जेको हाजी इब्राहिम मालोपेटो थी ॿुधाए हुनजो बि 90s जो ई दौर हुयो मुंहिंजे ख़्यालु। ॾिस, असांखे ख़बर अथई छो कोन्हे उन्हनि ॿिन्ही ॼणनि जी, हाजी इब्राहिम ऐं कारा करीम जी, ख़बर अथई? इहो इन करे जो तव्हां हुनजे बारे में माण्हुनि खे ॿुधायो न आहे। अव्हां जेकॾहिं हुनजे बारे मां हींअर अॼु तोसां ॻाल्हायां थो, हाणे डिजिटली सॼी दुनिया तोखे ॾिसंदी। बिल्कुलु। आलिया सूमरो केरु आहे, मोहम्मद हनीफ़ केरु आहे, हुनजी वालदा केरु आहे, हुनजी हिकिड़ी भेण, हुनजा 2 भाउर, हीअ रहंदी हयाती। बिल्कुलु हीअ रहंदो। अव्हां पंहिंजे परनाने ऐं पंहिंजे इब्राहिम साहिब ते प्रोग्राम कयो।
बिल्कुलु उन जूं तस्वीरूं खणी ॿुधायो त कीअं पाकिस्तान गवर्नमेंट उन्हनि खे इज़त ॾिनी। हा छो त असांखे पंहिंजे माण्हू जी इज़त पाण करणी आहे, बिल्कुलु ॿियो कोई बि न ॿुधाईंदो। न मां जाम माण्हुनि खां ॿुधो नी कि तव्हां मूंखे तस्वीर, हुन जी तस्वीर ई कोन्हे। मां केॾी महिल माण्हू हूंदा आहिनि न ॾींदा आहिनि, पोइ हर कंहिंजो फैमिली मैटर्स हूंदो आहे, त पोइ हिन करे मां ज़्यादा कंहिंखे ॿुधायो ई न। इन करे हाणे तूं छा कंदीअ, तस्वीरूं जो कोन्हनि पोइ छा कंदीअ? बैनर फ्लैक्स ऐं हूंदा आहिनि, ऐं जेको फ्रेमूं हूंदियूं आहिनि, माण्हू फ्रेमूं ठाराईंदा आहिनि, हीअं जेको पर प्रोग्राम उन्हनि जूं तस्वीरूं आहिनि न वेड़ में? न उहो न न आहिनि। न आहिनि। अच्छा। उहो बॉक्सर न हुया। हा। हुन जेको आहे सो वॾी ईदूं हुयूं न, त गांइ जेको आहे सो उहा खुली हुई रस्सी हुनजी, गांइ सभिनी खे चकर हणी पियो। उहो जेॾी महिल वधी करे आई पे, तेॾी महिल उहा काउंटर अटैक कई, हुनजो सिंग किरी पियोसि। पोइ गवर्नमेंट हुनखे स्टेम लॻाई। हीअ जेको आहे आजीबराम मालेपेट जी ते मां ॻाल्हि कयांसि। अच्छा, माना तव्हां कंहिं बि वॾे सिंग वारे सां विड़ी सघो था? अल्हम्दुलिल्लाह। अच्छा, पढ़िया छा आहियो तव्हां? बेसिकली मां साइंस पढ़ी आहियां, इंटर साइंस में कयो। प्राइमरी किथे पढ़िया आहियो अवां? गवर्नमेंट गर्ल्स सेकेंडरी स्कूल KMC सरकारी स्कूल में, KMC बिहार कॉलोनी में। ठीकु आहे। उते स्टूडेंट घणा पढ़ंदा? तक़रीबन 500 खां मथे स्टूडेंट। होशियार माण्हुनि में तव्हां कहिड़े नंबर में हो? फर्स्ट पोजीशन ईंदी हुई स्कूल में। कहिड़ा कहिड़ा क्लास फर्स्ट पोजीशन खई आहे? स्टार्टिंग का फर्स्ट पोजीशन। वाओ, ॼमंदे ॼाम ई तूं माना। अच्छा, हाणे फर्स्ट पोजीशन खणी ऐं पोइ मैट्रिक किथां कई? मैट्रिक बि गर्ल्स स्कूल मां ई कई। गर्ल्स स्कूल। पोइ छा थियो? हुन जे बाद मूंखे रेंजर्स कॉन्ट्रैक्ट बेस ते वठी छॾियईं। अच्छा। ऐं 3 साल मां रेंजर्स जी टीम में बॉक्सिंग कईसि ऐं अनबीटेबल बॉक्सर इन माय वेट कैटेगरी फॉर मी। वाओ। पोइ इंटर कई? इंटर रेंजर्स कराई, स्टडी टू बॉक्सिंग, सॼो ख़र्चो रेंजर्स कई। ठीकु थियो। ऐं रेंजर्स जे इन सहकार सां तावनि सां तो उहो पढ़ाई कई जी। ऐं पोइ इंटर जो रिज़ल्ट छा आयो? इंटर जो रिज़ल्ट आयो A+। पोइ हाणे तव्हां किथे आहियो? हींअर मूंखे जेको आहे सो इकरा यूनिवर्सिटी 100% स्कॉलरशिप ॾिनी आहे। पहले 80% हुई, पोइ जेॾी महिल प्रोफेशनल में फर्स्ट पोजीशन आई तेॾी महिल मुंहिंजी 100% थी वई। अच्छा। फर्स्ट सेमेस्टर आहे हींअर। पोइ हाणे तव्हां इंटरमीडिएट ॾिनी, हाणे तव्हांखे इकरा ॾिनी आहे 100% स्कॉलरशिप। जी। उते छा था पढ़ो? डिजिटल मार्केटिंग। आलिया, हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए, हीअ त असां ॾिठा जेके बि हेवी वेट्स हुआ, जेके रेसलर खां वठी ऐं जेके उहे पंहिंजे मसल्स ते ऐं पंच ते कंदा हुआ, डिजिट्स त हिकिड़ी चिप आहे, हिकिड़ो सॉफ्टवेयर आहे, के शयूं त नज़र बि नथियूं अचनि। पोइ तो हिकिड़े बॉक्सर उहा तमामु सॉफ्ट लाइन छो अख़्तियार कई आहे ऐं इहो कोर्स छो खयो आहे डिजिटल मार्केटिंग? हिन जे करे कि पाकिस्तान जी वुमेन्स खे जेको आहे अॻिते वञणु खपे, ऐं हिन जे लाइ जेको आहे मां डिजिटल मार्केटिंग यूज़ कयो आहे ऐं सब्जेक्ट। त मुंहिंजो इहे सजेस्ट आहे कि उहो पाकिस्तान खे जेको आहे फीमेल्स हिन फील्ड में अची करे ऐं रिप्रेज़ेंट कयईं। ऐं इहो त मुंहिंजो हिकिड़ो शौक़ु आहे। पोइ इन जे करे औरतूं, तव्हां जहिड़ियूं न्याणियूं जेके आहिनि उहे डिजिटली अॻिते पेश कंदियूं त बाबा असां हीअं बि आहियूं। बिल्कुलु। ठीकु आहे न? बिल्कुलु। हिकिड़ी ॻाल्हि, हाणे डिजिटल मार्केटिंग थी वेंदी घणा साल? 2 साल। अच्छा। AD प्रोग्राम्स। 2 साल तो आख़िरी पुछां, जंहिंखे तव्हां मुक़ाबिलो मारे आया आहियो उहो केरु आहे? हूअ थाईलैंड जी बॉक्सर, थाई बॉक्सर हुई। हा। सुथीता गानियानोच। हा, उहो गानियानोच खे नोचे छॾियो अथऊं। बिल्कुलु अहिड़ो ई आहे। बेसिकली जेॾी महिल मां जॾहिं बॉक्सिंग स्टार्ट कयो, मां पाकिस्तान टीम में 3 बार सेलेक्ट हुईसीं ऐं हुन जे करे सिलेक्शन थियण जे लाइ फंड न हुअण जी वजह खां मूंखे जेको आहे हर बार मां रही वेंदी हुअसि। लेकिन हिन बार जेॾी महिल मां जॾहिं प्रोफेशनल में ट्रायल्स ॾिनो, सखर, इस्लामाबाद, लाड़काना 3 छोकिरियुनि खे, ऐं हुन खां पोइ कराची बि जी बि जेको टीम्स हुई हुन में बि मां खेॾियो हुयसि, हुन में बि मुंहिंजो मेडल्स बनियो ऑल कराची गेम्स में। ऐं जेॾी महिल जॾहिं मां प्रोफेशनल जो ट्रायल्स ॾिनो, हुन में बि मां हुन छोकिरियुनि खे बीट कया ऐं पंहिंजी जॻह बनाई। पोइ थाईलैंड मां मूंखे जेको आहे इंटरव्यू लाइ करे हुन मुंहिंजो इंटरव्यू बि वरितो ज़ूम ते, ऐं सेकेंड थिंग इज़ कि हुन मूंखे लेटर हलायो हुतां खां, इन्विटेशन लेटर कि यू आर सिलेक्टेड फॉर द प्रोफेशनल गेम्स। पोइ जेॾी महिल हुन अनफॉर्चुनेटली हुन में इहो हुयो कि आप जो है वो अपने खर्चे पढ़ाएंगे। खर्चे पे। पोइ मां चयूं कि यार आलिया, तोखे 3 बार पाकिस्तान टीम में फंड न हुअण जी वजह खां तूं निकिती वई आहीं। हाणे जेको आहे हीअ तुंहिंजो मौक़ो आहे
तूं पंहिंखे साबित करे ॾेखार कि तूं पंहिंजी मदद सां सभु कुझु करे वठंदी आहे। पोइ जेको मुंहिंजो मैनेजर हुयो हुन मूंखे ॿुधायो कि अब तुम अपने आप को पहचानना शुरू करो, लोग पहचानना तुम्हें शुरू कर देंगे। पोइ जेको आहे रमज़ान में रोज़े में मां हीअं खिड़ंदी हुईसीं रोटनि ते, ऐं काफ़ी कंपनीज़ या मां पाण हुईसीं कि तव्हां मूंखे स्पॉन्सर कयो, जेको आहे मां तव्हांखे यकीन दिलानी कयां थी कि हिन में मां तव्हांखे पोज़ीशन ॾींदसि। पोइ जेको आहे वज़ीर आला सिंध जो स्पेशल असिस्टेंट जेको आहे सरदार हुसैन इस्लाम भट्टी, हुन मूंखे जेको आहे पर्सनली जेको उहा स्कॉलरशिप बि ॾिनी, जेॾी महिल स्पोर्ट्स स्कॉलरशिप जेको हूंदी आहे कि स्पॉन्सरशिप, हुन स्पॉन्सरशिप ॾिनी मूंखे, ऐं जेको आहे तमामु इक्विपमेंट्स उहो बि कयो। पोइ जेको रहंदा हुआ जेको पंहिंजो स्पोर्ट्स मिनिस्टर मोहम्मद बख्श मेर आहे, उहा 4 लाख रुपया उहा बि ॾिनी। पोइ हीअ मूं जेको आहे पंहिंजी मदद पिंड जे तहत जेको आहे मां हिन फाइट ते रवाना थियसि। पोइ हिन में तो साईं मुराद अली शाह सां मुलाक़ात न कई तोसां? हूअ त फाइट खां पोइ फाइट खां पोइ मिलियो? जी। अच्छा, छा चई? हुन हीअ चई कि मां तव्हांखे जेको आहे स्पोर्ट्स स्कॉलरशिप ॾींदमि, ऐं जेको हींअर 8 अगस्त जो भारतीय बॉक्सर सां मुंहिंजो फाइट आहे उन में स्पॉन्सर जेको करे पई उहो सिंध हुकूमत कंदी आहे। अच्छा, माना इहो तुंहिंजो मसइलो हल थी वियो? बिल्कुलु। वेरी गुड। ही 8 अगस्त ते केरु थो तव्हां सां मुक़ाबले में अचे? इंडियन बॉक्सर। केरु आहे? इंडियन बॉक्सर इंडियन जी आहे, लेकिन हीअ उहो उन्हनि जी सिलेक्शन में जेको टॉप ते ईंदो उहो हेतिरो ख़बर आहे कि उहो एशियन सिल्वर मेडलिस्ट आहे जंहिंसां मुंहिंजो फाइट आहे। बाक़ी नाम ऐं जेको फेज़ हूंदो आहे उहो फाइट खां 3 ॾींहं पहले रियलाइज़ उहो पोइ अवल ईंदो, अवल ख़बर न पवंदी? न। अवां उनजे लाइ तयारी रोज़ु केतिरी कंदा आहियो? तयारी त हींअर स्टार्ट न कई आहे हिन जे करे कि मुंहिंजो प्रोग्राम्स हेॾा आहिनि, लेकिन हीअ आहे कि सुभाणे जेको सुबुह थींदी आहे सुबुह में 2 घंटा ट्रेनिंग कंदी आहियांसि, पोइ जेको आहे लगातार प्रोग्राम्स हूंदा आहिनि। पोइ तंहिंजे करे ऐं हुन खां पहिरीं 2 महीना मां थाईलैंड में मुंहिंजो पर्सनल कोच आहे जेको अमेरिकन कोच आहे, उहा मूंखे ट्रेनिंग कराईंदो आहे, त 2 महीना मां हुते ट्रेनिंग कंदी हुअमि। हुन खां पोइ जेको आहे अगस्त में 8 अगस्त खां पहिरीं मां दुबई वेंदी हुअमि ने हुते जेको आहे भारतीय बॉक्सर सां मुक़ाबिलो कंदी आहिनि। सिंधी छोकिरियुनि खे पैगाम ॾे त छा कनि? बॉक्सर कीअं थियनि? पैगाम उहो त इहा कि छोकिरियुनि खे 4 दीवारी में बंदि न कयो, ऐं हुनखे बि जेको आहे खुली करे जीअण जो मौक़ो ॾियो ताकि उहो पंहिंजे मुल्क लाइ, पाकिस्तान लाइ ऐं जिन मुल्क में रहंदियूं आहिनि हुन लाइ करे पंहिंजो नाम रोशन करे सघे। उन लाइ हू छा कनि? ज़रूरी न आहे उहा बॉक्सिंग कनि, घणा न हाणे स्पोर्ट्स तोखे सिंधी बॉक्सर ठाहिणा आहिनि न, उहे कीअं थियनि? उहो कीअं थियनि, जेको मूंसां इंस्पायर हुआ उहा पाण जेको मूंसां कॉन्टेक्ट कयो आहे, लेकिन हिकिड़ो वक़्तु ईंदो मां जॾहिं पंहिंजी जिम खोलींदी हुअमि तॾहिं मां सभी सिंधी खे ऐं पाकिस्तानी खे ट्रेनिंग कराईंदी हुअमि। तव्हांजी वॾी महिरबानी ऐं असां सां हिन मुख़्तसिर मुलाक़ात में तव्हां इंतिहाई अहम ॻाल्हियूं ॿुधायूं, ऐं असां ज़रूरी था सम्झूं त असांजूं नियाणियूं जेके अॻिते अचनि थियूं उन्हनि जी इज़त अफ़ज़ाई बि थिए, उहे रिकग्नाइज़ बि थियनि, ऐं ख़ुदि उन्हनि जा वालिदेन, उन्हनि जा भाइर, उन्हनि जूं भेणूं, उन्हनि जा पाड़े वारा, शहर वारा ऐं सॼे मुल्क वारा उन मां ख़ुशि बि थियनि। बिल्कुलु। आलिया, वॾी महिरबानी। थैंक यू सो मच। नाज़रीन, हीअ हुई मोहतरमा आलिया सूमरो जेका ताज़ो थाईलैंड में बॉक्सिंग जो मुक़ाबिलो खटी आई आहे, ऐं असां उनखे गुज़ारिश कई हुई ऐं हिकिड़ी नंढड़ी मुख़्तसिर थोरनि सवालनि जेके बिल्कुलु उनजे पर्सनल प्रोफाइल सां ऐं थोरो हुन सां जेके तकलीफ़ूं रहियूं उन सां वास्तो रखनि पिया, वरी कंहिं ॿिए मौक़े ते असां पंहिंजी नियाणी सां वरी कंहिं ॿियनि ॻाल्हियुनि ते ॻाल्हाईंदासीं। फ़िलहालु हिन जे तालीम जा, हिन जे स्पॉन्सरशिप जा ऐं हिन जे ॿियनि रुकावटुनि जा मामला हल थी विया आहिनि। असांजूं नेक ख़्वाहिशूं ऐं दुआऊं हिन सां गॾु आहिनि। ख़ुशि हुजो, आबाद हुजो।